डेरा मुराद जमाली बलूचिस्तान वारा स्टेज ते अचनि ऐं मेज़बाननि खे अजर जो तोहफ़ो ॾियो। जनाब मोहम्मद अख्तर लोधरा शहर पंजाब से जो तशरीफ लाए हैं वो भी आगे आएँ ताकि उनको भी सिंध की सकाफत अजर तोहफे में दी जाए। गुलाम साले शिकारपुर, गुलाम साले ऑफ शिकारपुर स्टेज ते अचनि ऐं अजर जो तोहफ़ो करें। नज़र मोहम्मद फ्राम कराची तमाम भी स्टेज ते अचो ऐं सिंध जी अजर खे तोहफ़ो पेश करियो। सरदार अला बचायो लोडो जाती स्टेज ते अचनि अजर जो तोहफ़ो वसूल कनि। मोहम्मद मूसा लोडो बदीन। शाहनवाज लोडो मोरो तव्हां स्टेज ते अचो ऐं मेज़बाननि खां अजर जो तोहफ़ो वसूल कयो। मोहतरम जनाब असांजा सरवान मीर सुमर ख़ान खे गुज़ारिश आहे त मेज़बाननि खां अजर जो तोहफ़ो वसूल कनि। ऐं हिन फ़क़ीर जे नाले बि लिखूं आहे पर आऊं चाचा अयूब खां अजर बि कोन वठंदो। अजर बि मोटो खोड़नि पोइ जॾहिं ॿिए चकर मुलाक़ात थिए त पोइ हिन थर वारी लोई वेठो अजर तव्हां अकेला असांजो नालो न आहे तव्हां अकेला लोई वठंदा तव्हांखे असां वठण ईंदासीं वरी वेठी अथव।